अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदारु सिराज। मुरतब ताज जो हुयो। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जामशोरो सिंध। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। सिराज जूं कुझु ॻाल्हियूं कुझु यादूं। शेख अज़ीज़। हीअ तन ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं वन यूनिट जे ख़िलाफ़ु सॼी सिंध में कावड़ ऐं नफ़रत हुई। हर माण्हू भले उहो कंहिं वस्तीअ वाहण जो रहाकू हुजे या वॾनि शहरनि में वॾी तक़दीर जो मालिक हुजे, हिनखे उहा ॻाल्हि सम्झ में कान पे आई त कीअं सिंध जे नाबलद लीडरनि अॻुपुठि सोचण बिना अंध जे घोड़े ते सवार थी सिंध जी क़िस्मत सवें कोह परे वञी उछली। सिंध में पढ़ियल तबिको ख़ासि करे नौजवान उन ई मामले खां भली अभत वाक़ुफ़ु ई न हो, पर हिन चाहियो थे त उहो ग़ुलामीअ जो तोक लाहे फिटी करे। उहा ॻाल्हि हिन करे वधीक क़ीमती हुई जो नौजवान ॾाढो सुजाॻ थी चुको हो। उहो ॾिसी अॻूणे नस्ल खे इत्मीनान थींदो हो त हिकु ॾींहुं उहा पांजारी लाहे फिटी कंदा। उन ई नस्ल जो हिकु नौजवान सिराज हो, जंहिंजे ख़ानदान टंडे जाम मां लॾे अची हैदराबाद वसायो हो ऐं तालीम जे ज़ेवर सां आरास्ता थी कंहिं सफ़ले कम सां लॻण ते घुरियो। मोहम्मद उस्मान डीपलाई तन ॾींहंनि में न सिर्फ़ु पाण कामरेडनि वांगुरु कमु कंदो हो, पर पुरअज़म नौजवाननि लाइ हिमत जो ज़रियो बि हो। हीउ उहो ज़मानो हो जॾहिं सिंधी अदबी संगत नौजवान नस्ल जी ज़हनी आबियारी करण लाइ हिकु आज़ाद माहौल मुहैया कंदी हुई, त ॿिए तरफ़ डीपलाई ग़ुलाम अहमद गिरामी जहिड़ा माण्हू हिननि में उत्साह पैदा कंदा हुआ। तनवीर अब्बासी डॉक्टरीअ जो शागिर्दु हो। न्याज़ हमायूनी अची हैदराबाद में ख़ैमा खोड़िया हुआ। शाइरीअ सां गॾु हिकमत बि हलाईंदो हो। मोहम्मद इब्राहिम जोए तालीम खाते खां सिंधी अदबी बोर्ड अची वसायो हो। अदबी बोर्ड इब्तिदाई मरहलनि मां मस निकिरी आयो हो त इब्राहिम जोए जहिड़ो माण्हू अची उन जो भरझलो थियो। सिराज जहिड़े महिनती नौजवान खे ॾिसी खणी पाण सां खयाईंसि, अची सिंधी अदबी बोर्ड में विहारियाईंसि, जिते ग़ुलाम रब्बानी आगरो अॻे ई कर खयो वेठो हो। थोरो बाद में शमशीर हैदरी बि अची गॾियुनि। सिराज ऐं आगरे गॾिजी अंग्रेज़ी अदब खे सिंधीअ में आणण जो तय कयो ऐं ॾिसंदे ॾिसंदे चूंड अमरीकी अफ़साना जहिड़ो किताबु तयारु थी वियो। सिराज बोर्ड में अचण खां अॻु ॾखण मां थो सिज उभिरे जहिड़ो किताबु तर्जुमो करे वरितो हो। सो बोर्ड में साराह मिलण सां वेतर वधीक महिनत सां कमु करणु लॻो। उते ई खेसि सिंधी ॿोलीअ जी पिणु बुनियाद बाबति मालूमात हासिल करण जो शौक़ु जाॻियो। सो घिड़ी पियो लिसानियात जहिड़े ॻूढ़े मज़मून में। उन वक़्तु जर्मन स्कॉलर ट्रंप जो नज़रियो घणो हली रहियो हो। काके भेरूमल बि घणो कुझु लिखियो। सिराज बि पंहिंजी मथाकुट खां पोइ सिंधी ॿोली नाले किताब में सिंधी ॿोलीअ जी मुकमिल बुनियाद ऐं ॿियनि ॿोलियुनि सां लह विचड़ बाबति चङो बहस कयो हो। उन इहा किताब सिंधी ॿोलीअ वारनि माहिरनि ऐं ॼाणुनि में घणी चौपचो पैदा कई। बोर्ड में वेठे ई सिराज चटाभेटीअ वारे इम्तिहान में वेठो ऐं पास थियो। सो इनकम टैक्स जहिड़े खाते में हयाऊंसि। उते बि ॾाढो नालो कमायाई, पर लिखण जी पचर कोन फिटी कयाई। सो वियो किताब लिखंदो। सिंध ते अरगूननि वारो दौरे हुकूमत ॾाढो ज़ालिमाणो दौर हो। हिन दौर में थियल हाञनि खे हिन पंहिंजो मौज़ू बणाए नाविल पढ़ाॾो सोई सॾु लिखी पंहिंजी तारीख़ी मालूमात खे अफ़सानवी रंग में अहिड़ो रंगे छॾियो जो उहो नाविल ॾाढो मक़बूल थियो। सिराज जे लिखण वारे शौक़ु आॾो सरकारी नौकिरी बि का रुकावट कान बणी ऐं हू लिखंदो वियो। संदसि उन जे लिखण जे पादाश में हिन भोॻियो बि। जॾहिं फ़ौजी हुक्मरान जनरल रहिया मुल्क जूं वाॻूं संभालियूं त अचण शर्त ततहीर जे नाले में हिन 303 ऑफिसरनि खे सरसरी ऐलान ज़रिए नौकिरीअ मां कढी छॾियो। सिराज बि उन ई अंध वारे चकीअ में पीसजी वियो। पर सच हीअ आहे त सिराज उन ई जे अंजाम खां बेनियाज़ थी इनकम टैक्स जी वकालत शुरू करे ॾिनी, जंहिंमें हिन घणो नामाचार कमायो। उन ई अरसे दौरान ज़ुल्फ़कार अली भुट्टो पंहिंजे पार्टीअ समेत मैदान ते लथो। भुट्टे जी शख़्सियत अहिड़ी हुई
जो हिन जी पार्टी मुल्क जी मक़बूल तरीन पार्टी बणिजी वई। भुटे खणी हैदराबाद जे मुंशी बरादरान वारी अख़बार हिलाल पाकिस्तान ख़रीद करे उनखे पार्टीअ जी अख़बार बणायो। सिराज खे एडिटर मुक़ररु कयईं। थोरनि ई ॾींहंनि में अख़बार मुल्क जी मशहूरु ऐं मक़बूल अख़बार बणिजी वई। हिन अख़बार ज़रिए सिराज नवनि लिखंदड़नि खे आंदो ऐं संदनि सलाहियतुनि खे पूरी रीति क़तम आंदो। पंहिंजी भेण अनीस, मशहूरु कहाणीकार अमर जलील, फ़कीर मोहम्मद लाशारी ऐं ॿिया केई खणी गॾु कयाईं। नयूं ॻाल्हियूं, नवां मौज़ू ऐं नित नवां लाड़ा। अख़बार हिलाल पाकिस्तान जदीद सहाफ़त में कई सुठियूं ॻाल्हियूं मैदान में आंदियूं। ख़ुदि सिराज जो पंहिंजो कलम कंहिंखां डिॼण वारो कोन हो, तंहिं इदारती तहरीरुनि जो ॾाढो मणियादार लाड़ो ॾिनो। संदसि किताबनि में सिंधी ॿोली, ॾखिण मां थो सिजु उभिरे, चूंड अमरीकी अफ़साना, सिंध जी इक़्तिसादी तारीख़, ए दर्द हली आ, मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल, तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल, मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना जहिड़ा क़ाबिल तारीफ़ किताब शामिल आहिनि। सिराज तमामु थोरो ॻाल्हाइण वारो ऐं मिलनसार माण्हू हो। हिन में निहठाई घणी ऐं मसइलनि खे सम्झण जी ख़सलत तमामु घणी हुई। उहा ई संदसि शख़्सियत जो ख़ासो हुई। सिराज हलियो वियो। डॉक्टर सलेमान शेख। 60 वारो ॾहाको पुरजोश समूह हो। शागिर्दीअ वारो ज़मानो सॼी हयातीअ जो सभ खां प्यारो दौरु हूंदो आहे। मुंहिंजे सांभर में मुल्क में 1 यूनिट हो ऐं सिंधड़ी सूरनि में हुई। असांजो नस्ल जीअं सिरजियो त सिंधी ॿोलीअ जी तालीमी हैसियत खे ललकारियो वियो। 1 यूनिट ख़िलाफ़ दस्तख़ती मुहिम हुजे या वरी सिंधी शाम जे नाले में अदबी सकाफ़ती मेड़ाका हुजनि, सभिनी जो बुनियादु सिंध जे सुरहाण खे वापसि वराइण जो वचन करणु हो। मुशाइरा, अदबी मेड़ाका थींदा हुआ। जशन रूह रिहाण असां लाइ रूहानी तस्कीन जो हिकु अहिड़ो मेड़ाको हूंदो हो जंहिंजो इंतज़ारु कबो हो। अहिड़े ई कंहिं मेड़ाके में साईं सिराजुल हक़ मेमण साहिब जन सां साझा थी। साईं उन वक़्तु सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद ते तहक़ीक़ करे हिकु नामवर लेखक तौरु सुञातो वेंदो हो। उन खां पोइ बाक़ाइदा सुञाणप तॾहिं थी जॾहिं सिराज साहिब रोज़ाना हिलाल पाकिस्तान 1972 ईस्वीअ में कराचीअ मां शाया करणु शुरू कई। कोर्ट वियो। बिल्डिंग जे ॿी मंज़िल ते संदन आफ़ीस असां लाइ रहनुमाईअ जो मर्कज़ हुई। 50 वारे ॾहाके में अल वहीद कराचीअ मां बंदि थियण खां पोइ सिंधी अख़बार कराचीअ मां कढणु हिकु वॾी ललकार हुई। 1970 ईस्वी जुलाई ताईं सिंध जो नालो वठण बि ॾोह हो। उन खां पोइ सिंध सूबो वरी क़ाइमु थियो ऐं कराची 1947 ईस्वीअ खां पोइ पहिरियों भेरो सिंध जो गादीअ वारो हंधु बणी। इन ॾिघे अरसे कराचीअ जे समाज खे ओपिरो बणाए विधो। उन माहौल में सिंधी सहाफ़त खे पंहिंजी जाइ ऐं रुतबो वठी ॾियणु हिकु कठिन मरहलो हो। हिन ॾुखी मंज़िल खे सिराज साहिब जी बुर्दबारीअ अॻुवाण वारी सलाहियत कामयाबु तजुर्बो बनायो, जंहिंजो नतीजो अॼु जे कराचीअ जी सहाफ़ती दुनिया आहे। ज़ाती तौरु सिराज साहिब मूंखे अख़बारी कालम लिखण ते हिमथायो ऐं मूं पहिरियों भेरो 1972 ईस्वीअ खां हिलाल पाकिस्तान में जुज़ वक़्ती कालम लिखणु शुरू कया। इंसान जा पुर इसरार दुश्मन लिखण वक़्तु मूंखे मेडिकल साइंस जे लफ़्ज़नि खे सवली सिंधीअ में तर्जुमो करण जी ॾुखे मरहले में पिणु साईं रहनुमाई कई। सिगा जे बुनियाद विझण वक़्तु पिणु साईं सिराज साहिब जी रहनुमाई हासिल रही। 1980 ईस्वीअ जे ॾहाके में सिंध जे ख़ादिमनि जी जमात सर्वेंट्स ऑफ सिंध सोसाइटी जो बुनियादु पियो। साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं सिराज साहिब बुनियादु विझंदड़ बानीकार हुआ। सिराज साहिब हिन सोसाइटीअ जो बुनियादी ख़्यालु वीहनि लिखियो, जेको हिते जीअं जो तीअं नकुल करियां थो। We as human beings believe that Sindh is our home, Pakistan is our country, and earth is mankind's only habitat in the universe. We believe it is our natural duty to love our home and respect those who live in it and consider it their home, also to love it. We believe that it is our human duty
to build life assets, physical as well as spiritual, of our home, and to protect them from misuse and from suspension and usurpation. We believe that with the continuous supplanting of democracy and repeated subversion of constitution of the country and the resultant ethical improvement of society all around, social, economic and political, the question of the rewriting of our natural and international national and international national and international affairs has assumed fresh relevance and urgency to be squarely met and settled desettled de novo within the framework of the foundation resolution of March 1940 ईस्वी. We believe that a society based on justice, including economic justice and rule of law, in which might as determinant of right is eliminated, are essential prerequisites for men in modern society to evolve into a better human being. We believe that man has no commitment in life higher and noble than service of men. With the above belief, convictions and ideals, we who have subscribed the following memorandum of association have joined together as founder members and formed ourselves into a society called the Servants of Sindh Society for the service of Sindh and its people. हिन सोसाइटी अटकल 25 साल बेहद सरगर्मीअ सां सिंध जी सियासी, समाजी, मुआशी, सकाफ़ती हक़नि ते पंहिंजे वज़नदार राय जो बरमला इज़हार कयो, जेको बजा तौर ते सिंध जी साञाह जो रोशन सितारो हो। सिंध जे सींट संवारण जी सद करण वारनि लाइ अॼु बि उन सोसाइटीअ जा ठाराव ऐं बयान मशल रहा आहिनि। उन्हनि सभिनी बयाननि में इल्मी पोरियो असांजे 3 मुअज़्ज़िज़ रहनुमाउनि जो हो, जन हिन जो बुनियादु विधो हो। सिराज साहब उहा ख़िदमत बेहद ख़ामोशीअ सां सिंध जे इश्क निभाइण लाइ कई। उन सोसाइटीअ जे रूदाद छपियल सूरत में मौजूदु आहे। साईं सिराज साहब हिकु नामियारो कानूनदान हो। उन हैसियत में बि साईं कानूनी तौर केतिरनि नौकरियुनि ऐं कोटा जे मसइलनि में रहनुमाई कई। शरीयत बेंच कोटा सिस्टम ख़िलाफ़ हिकु शरई फ़ैसिलो ॾिनो, जंहिं मुताबिक़ कोटा सिस्टम खे गैर शरई करार ॾेई उन खे ख़तमु करण जो हुकुम ॾिनो। उन हुकुम जे ख़िलाफ़ सिंध जे मुजाहिद उलमा इकराम जो हिकु वफ़द कराची आयो। साईं सिराज साहब जी सलाह सां उन फ़ैसिले ख़िलाफ़ शरई बुनियादनि ते सुप्रीम कोर्ट जे साम्हूं अपील दाख़िल कई वई। उन करे फ़िलहाल शरई कोर्ट जो फ़ैसिलो रुकिजी वियो, पर केस जो अञा बि फ़ैसिलो न थियो आहे। सिराज साहब ज़ाती ज़िंदगीअ में हिकु शफ़ीक़ महिरबान दोस्त ऐं पुरजोश सिंध जो आशिक़ हो। संदसि कलमी पोरियो ईंदड़ नसुलनि लाइ हमेशह मशाल राह रहंदो, पर अॼु जे दौर में पिणु संदसि लिखणियुनि खे वरी पढ़ण सां सिंध जे मुहबतुनि जो हिकु नओं हवालो जागी सघे थो। संदन समाजी कानूनी किरदार पिणु क़ाबिल तहसीन आहे। इंसान मुख़्तसर हयाती माणे थो, पर संदसि हयातीअ जे कयल हिन जिदोजहद जो लाभ पोयां माणीनि था। सिराज साहब जे मुहबतुनि ऐं महिनतुनि जी सुगंध सदा सिंध खे सुरहाण बख़्शींदी रहंदी। इश्क सलामत, सिंध सलामत। सिराज सां लाॻापियल यादगिरियूं। अब्दुल हमीद आखुंद। जन खेसि सुञातो मथसि मोहत थी पिया, जन हिन बाबति ॼातो तन ते संदसि शख़्सियत जो रोब छांइजी वियो। सिराज हिकु निहायत मुतासिर कंदड़ शख़्सियत हो। हू अखियुनि जो ठार ऐं ज़हननि खे ताज़ो तवानो कंदड़ हो।
पकी पुख़्ते तोरियल तकियल ॻाल्हि करण वारो ऐं अमली शख़्सियत हो। संदसि हक़ीक़ी कद काठ ऐं वज़न संदसि ख़्यालनि में आहे। हिन कॾहिं बि ग़ैर माक़ूल जज़्बात न धारिया। सिंध जे माण्हुनि ऐं ॿोलीअ लाइ संदसि प्यार लफ़ाज़ी न हो, पर हिन सिंधी ॿोलीअ ते पंहिंजे किताब जी सूरत में उनखे सदाबहार यादगार ॾिनो। सिराज उन हीअ मिशन खे पंहिंजे वतन जी हिकु ज़िम्मेवारी करे हथनि में खयो। उन ई मैदान में उन जे बानीअ वारी हैसियत रखंदे हू नौजवान नस्ल लाइ उत्साह जो ज़रियो हो। कराचीअ जे सिंध फ्री मेसन लॉज जे हिकु कमरे में सिंध सदियुनि खां सेमिनार दौरान सिराज मूंखे तकरीर पोयां तकरीर ठाहींदे नज़र आयो। उहे तकरीरूं उन्हनि केतिरनि माण्हुनि खे करणियूं हुयूं जेके मुख़्तलिफ़ सेशननि जी सदारत लाइ आयल हुआ, पर कंहिं बि मौज़ूअ बाबति ॼाण घटि न हुई। मूंखे अहिड़ी कमांड सां तकरीरूं ठाहींदे ॾिठो जेका मूं ॿियनि में तमामु घटि ॾिठी आहे। असां मां घणनि जी उबतड़ हू जहिड़ो तहिड़ो अजायो ॻाल्हाइण या मुनाफ़िक़त में वक़्तु ज़ाया न कंदो हो, पर सदाईं हाकारी ऐं हिमथाईंदड़ हूंदो हो। सिराज कंहिंजी गिला में यकीन न रखंदो हो, कंहिंजे बदनामीअ में दिलचस्पी न वठंदो हो। असां सभु खेसि संदसि सुञाणाइप अक़लमंदी ऐं इल्म सबबि इज़त ॾियूं था। जेतोणीकि सिंधीअ ॿोलीअ ते संदसि बुनियादी कमु 40 साल अॻु लिखियलु किताब आहे। हिन वक़्त ताईं उन मैदान में घणी तहक़ीक़ न कई वई आहे। संदसि दिलि में इब्राहिम जोए लाइ घणी नरमी हुई ऐं हू संदसि सॼी ज़िंदगी इज़त कंदो हो। मूंखे यादि आहे त हिन हिक भेरे हिकु अजीब दरख़्वास्त कई ऐं जॾहिं मूं संदसि ध्यानु छिकायो त हुन ॿुधायो त हू मूंखे उहो कुझु करण लाइ जोए जे एहतराम जे करे चई रहियो आहे। उहा ॻाल्हि मां 1990 ईस्वीअ जे विच जे हिकु ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो त तंहिं वक़्तु सिंध जे गवर्नर सिराज खे सिंध यूनिवर्सिटीअ जे VC थियण जी आछ कई, जेका हिन तंहिं वक़्त जे इल्मी इदारनि जे माहौल सबबि क़बूल न कई। अलाए कॾहिं असां उन ई इदारे खे अमन सां हलाईंदासीं। सिराज महोटा पैलेस म्यूज़ियम लाइ ट्रस्ट डीड जो मुसवदो ठाहिण में हीलो वसीलो हो ऐं हू उन जे बानी ट्रस्टीज़ मां हिकु हो। संदसि बीमारीअ दौरान जेका खेसि दहलीअ वठी वई, संदसि जज़्बा जवान हुआ ऐं हू हर सूरत हाल लाइ तयारु हो, छो त हिन हिकु भरपूर ज़िंदगी घारी हुई ऐं मुतमइन हो। हू पंहिंजे डिघी बीमारीअ दौरान बि पुरुमीद हो, पर आख़िरकार लॻो पिए त हू ज़िंदगीअ जे क़ैद खां थकिजी पियो ऐं उमेद जो किरणो गुम थी चुको हो। साणसि आख़िरी गुफ़्तगूअ में हिन मूंखे चयो हो त अमर जलील खे संदसि ताज़े किताब जे महाग लाइ यादि ॾियारियां ऐं साॻिए वक़्तु अफ़सोस कयाई त संदसि सिहत वञे थी किरंदी। सिराज हीअ दुनिया उन हालत में छॾी जो हिन पंहिंजी धरती अवाम ऐं पंहिंजे कुटुंब जी ख़िदमत कई हुई ऐं खेसि इत्मीनान हो संदसि रवानगी शख़्सी नुक़सानु आहे ऐं मूंखे उमेदु आहे त संदसि ख़ानदान ऐं दोस्त रिसर्च स्टडीज़ जो हिकु इंस्टीट्यूट क़ाइमु करे खेसि फल ॾींदा, रुगो नाव जी सूरत में न, पर आदर्शनि जे बुलंद करण जी सूरत में बि। सोन जहिड़ो माण्हू सिराज, ग़ुलाम नबी मुग़ल। सिंधी इल्म ऐं अदब जी हिकु ॿी मशल उझामी वई। फरवरी जे 2 तारीख़ ते जेको सिजु लथो ऐं उभ ऐं धरतीअ ते जेका ऊंदाह फहिलिजी वई, सा असां सिंध वारनि लाइ ऐं संदन मजमूई ॾाहप लाइ अहिड़ो नुक़सानु आहे जेको शायदि सदियुनि में बि पूरो थिए त वॾी ॻाल्हि आहे। सिराज लक मेमण असां मंझां वियो हलियो। हू साथियुनि जो साईं हो, इल्म अदब जो मखदूम हो, ॾाहप जो ॾीओ हो, रोशन ॾीओ। सिराज साईं 20वीं सदीअ जे पोएं अध जो उहो उछलियल इंसानु हो जंहिंखे पंहिंजे ज़माने ऐं मुस्तक़बिल जे इल्मी ऐं अदबी घुर्जुनि जी ॼाण हुई। सिराज साईं नई ऐं जदीद सिंधी कहाणीअ जी इब्तिदा कंदड़नि में शामिलु हो। संदसि कहाणियूं जदीद सिंध जे अदबी अॾावत में पीढ़ जो पथर हुयूं। संदसि कहाणियूं न रुगो जदीद पर बैन अल-अक़वामी अदब जे मयार मुताबिक़ हुयूं। वटसि के मस्ख़रा ऐं टोटकाई किरदार नज़र न आया। सिराज साईं जो तख़लीक़ कयल अदब वक़्त जी घुर्ज हो ऐं संजीदो हो। संदसि
पहिरें नाविल पढ़ाॾो सोई सॾ ते जेतोणीक कुझु हल्कनि तरफ़ां तनक़ीद थी, पर इहो नाविल न रुगो लार्ज देन लाइफ हो, पर वक़्त जे हलंदड़ क़ौमी तहरीकुनि लाइ हथी हो। संदसि ॿिया नाविल पिणु सिंधी अदब जा शाहकार नाविल हुआ। सिराज साईंअ जी सिंधी ॿोलीअ जी बुनियाद ऐं इर्तिका बाबति तहक़ीक़ इल्म जे शागिर्दनि लाइ हिकु नऊं फ़िक्र ऐं अमल खोजना हुई ऐं आलिमनि लाइ सिंधी ॿोलीअ बाबति वधीक खोजना ऐं जाखोड़ करण जी दावत हुई। सिराज साईं सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद जे बारे में हिकु नऊं मयार मुक़ररु कयो, जेको ॿियनि आलिमनि लाइ पिणु हिकु सोच जो गस आहे। हिलाल पाकिस्तान अख़बार सिंधी ज़ुबान जी अदमुई सहाफ़त जी निशानी हुई, पर साल 1972 ईस्वीअ में जॾहिं सिराज साईं उन ई अख़बार जो एडिटर मुक़ररु थियो त सिंधी सहाफ़त में जदीद दुनिया जो साहु पियो ऐं सिंधी सहाफ़त जो हिकु नऊं दौरु शुरू थियो, जेको अञा ताईं तरक़ी कंदो अचे। अख़बार में ख़बरूं ऐं तज्ज़िया नए दौर जे तौर तरीक़े में अचणु लॻा। सिराज साईं जॾहिं सियासी तज्ज़िया निगारी कई ऐं सियासी मंज़रनामूं लिखणु शुरू कयो त असांजे अख़बारी तरीक़नि में नई जिद्दत ऐं ज़माने मुताबिक़ मामला शुरू थिया, जेका जदीद सहाफ़त जी तक़ाज़ा हुई। GN मुग़ल असांजी सहाफ़त जो वॾो नालो आहे। 1973 ईस्वीअ में मूं मुग़ल खे हिलाल पाकिस्तान जे आफ़िस में सिराज साईं सां मिलायो ऐं ॿुधायुमि त हिन में सुठे सहाफ़ी थियण जा उहिञाण मौजूदु आहिनि। सिराज साईं जी GN मुग़ल जे थोरी परख कई ऐं पोइ पाण वटि सब एडिटर करे रखियाईंसि। क़ाबिलियत पाण ॻाल्हाईंदी आहे ऐं अॼु मुग़ल पाकिस्तान जे सीनियर आला सहाफ़ियुनि मंझां आहे। सिराज साहब थोरो ॻाल्हायो ऐं निहायत संजीदा शख़्स हो। जंहिं प्लाज़ा में आउं रहंदो हुउसि उते कॾहिं कॾहिं पंहिंजे कंहिं दोस्त सां मिलणु ईंदो हो, पर मूं वटि अचण लाइ तयारु न हो। मूं हिकु दफ़े चयोमांसि त कॾहिं मूं वटि बि ईंदा करियो। जवाबु मिलियो त तो कॾहिं सॼो ई कोन। पोइ हर हफ़्ते ईंदो हो। वॾियूं कचहरियूं थींदियूं हुयूं। शेख अयाज़, अली अहमद बिरोही, सलेमान शेख बि उन ई प्लाज़े में रहंदा हुआ। उहे कचहरियूं मूंखे यादि आहिनि। संदसि शख़्सियत खे बि मूंखे वेझो थी परखण जो मौक़ो मिलियो। आउं सिराज साईं जो अदब जे मैदान में हम असर त हुउसि, पर घणो जूनियर हुउसि। सिराज साहब सिंधी ॿोली ऐं अदब जो आलिम हो। सिराज साहब विचोले तबिके जो वॾो ऐं आला शख़्स हो। सिराज साहब पंहिंजनि आदतुनि ऐं रहणीअ करणीअ में पुख़्तो शख़्स हो। हिन सदीअ में असां डॉक्टर नबी बख़्श बलोच खां पोइ कहिड़ो न अमुल माणिक शख़्स विञाए वेठा आहियूं। आख़िर में मूंखे संदसि हिकु जुमिलो हमेशह यादि ईंदो रहंदो आहे त ग़ुलाम नबी, तुंहिंजो नाविल ओड़ा पढ़ी मूंखे ख़्वाहिश थी त उहो नाविल आउं लिखां। उहो जुमिलो ऐं उहो शख़्स मूंखे हमेशह यादि रहंदो।